दड़ो में नारी मुबैना अगवा ज्यादती ऐं ज़बरदस्ती निकाह जो केस 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल 3 जवाबदार गिरफ़्तार। ख़बर मूजिब ॻोठ बुढ़ो सूमरो जी रहवासन नारी मिसमात गुलशन धी विकियो ख़ासकेली जी फ़रियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। मुतासिर नारी गुलशन ख़ासकेली पारां 6 जवाबदारनि रहीम बख्श ख़ासकेली, सलीम ख़ासकेली ऐं मोहम्मद रहीम ख़ासकेली ख़िलाफ़ मुबैना अगवा, ज़बरदस्ती निकाह करण ऐं ज़ोरी ज़ना जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल। पुलिस केस में नामज़द 3 जवाबदारनि रहीम बख्श, सलीम ऐं मोहम्मद रहीम ख़ासकेली खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर नारी गुलशन ख़ासकेली खे मेडिकल लाइ सिजावल इस्पताल नियो वियो। SHO दड़ो ज़ुल्फ़कार शर मूजिब वाक़ियो 3 महीना अॻु पेश आयो हो। असां मुतासिर नारी गुलशन ख़ासकेली जी फ़रियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नारी खे मेडिकल लाइ लेटर ॾेई इस्पताल मोकिलियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।